आहे त हिकु भेरो ॿीहर टंडो बहावल सान्यो वरजाइण जी कोशिश कई पई वञे। टंडो बहावल सान्यो बर्पा कंदड़ मुख्य किरदार लाला गुलाम मोहिउद्दीन पठान जो भाउ शेर खान पठान ऐं संदसि साथारी अलाह रखियो गोपांग ॻोठ जा कूड़ा कागज़ ठहिराए खेनि ॻोठ मां बेदख़ल करण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वञनि हलिया भठनि ते मज़ूरी ते पुठियां चयो मां हिनखे दाबा ॾिन मायूं किथां वञनि निकिरो घर खाली कयो निकिरो घर खाली कयो किथां त ग़रीब वीचारा वञनि। मुंहिंजा पुट सलीम नदीम वसीम ऐं ॿिया मुंहिंजा कमदार चवंदा ॻोठ खाली करियो बिल्डोज़र हणाईंदासीं मिशन सां ठाहींदासीं। अॻे बि जेको आहे सो असां वाक़िया कराए पुलिस एॾो को माण्हू खणी अची माराए उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो असांखे इन नुक़सान खां बचायो वञे। असां त ज़ुल्म अलाह रखे कयो आहे गॾो हींअर बि असांखे मारे धमकी पियो ॾे चए त असांजा माण्हू मारींदा तव्हांजा माण्हू अगवा कंदा ॻोठ खाली करे रोज़ धमकियूं ॾींदा था। मज़दूर माण्हू आहिनि ऐं केॾीमहिल खाईं कंहिंमें आई कोन्हे ऐं असांजा ज़ुल्म कयो वेठो घर खाली करो घर हाणे असीं केॾा घर खाली करियूं। असांखे इंसाफ़ खपे। मायूं वीचारे असांजा पठे वीचारा अचनि असीं कम वारा हींअर माण्हू वीचारा ॿार वीचारा कहिड़ा असीं वठी आया आहियूं 10 माण्हू असांजा पहिरीं मारिया अथनि असांखे डपु आहे। टंडो बहावल जे रहवासियुनि चीफ ऑफ आर्मी स्टाफ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान समेत आला इख्तियारनि खे अपील कई त मासूम हयातियूं बचाइण जे लाइ मामले जो तुर्त नोटिस वठी खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे त जीअं वरी कंहिं ॿिए सानीअ खां बची सघिजे। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।